सखर में खबर ईंदा हलूं त सखर में सेपको सब डिवीज़न 2 जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि बाज़ारुनि वापारियुनि जे मरकज़नि अॻियां अगुणा इलेक्ट्रिक मीटर बदिलाए डिजिटल MR मीटर लगाया पिया वञनि। इन हवाले सां वधीक ॾिसूं था मोहम्मद कासिम मलिक जी हिन रिपोर्ट में। अॼु बिल्कुलु सखर में हिन तरक़ी जे दौर में सब डिवीज़न सेपको 2 में जेको आहे MRI मीटर लॻी रहिया आहिनि, जेके सिम मीटर चयो पियो वञे, जेके चोरी खां पाक हूंदा। अचो त शहरनि ऐं इंतिज़ामिया खां मालूम कयूं त संदसि हिन मीटरनि बाबति छा चवणु आहे। गुज़िरियल हफ़्ते जेको आहे कुदरती बारिश बि आई, तूफ़ान बि आयो, उन में कुझु जॻहियुनि ते असांजा जेके बिजली जा टावर्स हुया उहे डैमेज थी विया। उन जे लाइ तव्हां सभिनी ॾिठो हूंदो, आवाम खे तकलीफ़ आई, असां उन खां माज़रत था घुरूं उन ॻाल्हि जी। तव्हां सभिनी ॾिठो हूंदो त असांजो CO सेपको एजाज़ अहमद चन्ना साहब 8 ॾींहं मुसलसल पाण कैंप में वेही करे उहे जेके टावर जेके आहिनि उन्हनि जी मरम्मत कराई, कमु करायो। ऐं हींअर जेको आहे अल्हम्दुलिल्लाह असांजी काफ़ी हद ताईं जेके आहिनि उहे टावर कंप्लीट थी विया आहिनि। बिजलीअ जी सप्लाई जेका आहे उहा जेको आहे मुसलसल जारी ऐं सारी आहे। बाक़ी जिन इलाइक़नि में कुझु पेमेंट जो इशू आहे उते असांजी लोड शेडिंग बि आहे। असांजी सब डिवीज़न जेका सब डिवीज़न 2 आहे अल्हम्दुलिल्लाह उते असांजा 5 फीडर आहिनि, 5 जा 5 ई फीडर जेके आहिनि उहे एक्सप्रेस आहिनि, उन्हनि ते काई बि लोड शेडिंग न आहे। सवाइ उन्हनि जे कोई फोर्सली कमु करनि था पिया इदारे वारा त उनजो अधु कलाक या कलाक उनखे बंदि कराइणो थो पए, उहो कराइनि था। बाक़ी कोई लोड शेडिंग न आहे। बाक़ी असांजी सब डिवीज़न में 2 फीडर जेके आहिनि CO साहब जे हुकुम ते उहे MR मीटर लॻी रहिया आहिनि, उते कमु हले पियो। असांजा माण्हू उन में मशहूरु आहिनि। ॾिसो, जीअं वापडा वारा ॿुधाइनि था की हे सिम वारा मीटर आहिनि, हिननि में तमामु चोरी न थींदी ऐं तमामु हिकिड़ो मतिलबु सुठो रिज़ल्ट आहे, तमामु वॾो हिकिड़ो फ़ाइदो आहे। असां चऊं त हिकिड़ो सुठो अमल आहे, थियणु घुरिजे। अगरि इहे सुठा आहिनि मीटर, मगर मुंहिंजो इहो चवणु आहे की हे मीटर सुठा आहिनि, तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं अमल थियण बि घुरिजे। मगर हे हुन शइ में, हुन एरिया में लॻनि था जिते फुल कमर्शियल आहे, जिते फुल पेड था करनि मीटर, यानी कि हे मेन जेके कमर्शियल शहर आहे, जेके पंहिंजो जिते वापारी बिल्कुलु वेठा आहिनि उते हणनि था। असल हिननि खे ज़रूरत आहे कि जिते चोरी थिए थी, जिते ट्रांसफार्मर ते माण्हू तैनात थियल आहिनि, हुते मतिलबु हिकिड़ो ट्रांसफार्मर ते माण्हू तैनात थियल आहिनि कि बाबा 2-2 हज़ार 3-3 हज़ार फी घर ते वठणा आहिनि। हुते मतिलबु हिकिड़ो सेटिंग थियल आहे, हुते मतिलबु मंथली तय थियल आहिनि। हे कमु हुते नथा करनि। हे छड़ो अची बटन जेके आहे फुल कमर्शियल जेके विचोलो जेके बिल्कुलु शहर जे विच में क्रीम आहे हुते हणनि था। असां चऊं था हे अगरि हिननि खे अमल करिणो आहे त जिते चोरी आहे, जिते सफ़ा लीकेज थिए थी, हुते कमु करनि, सुठो थींदो। हिन महिल बि जिते किथे शहर जे अंदरि असां नथा चऊं कि फलाणो शहर आहे या फलाणी जाइ ते तव्हां वञो, मगर हिननि खे पाण वापडा वारा हिन में मुलविस आहिनि। वापडा वारनि खे ख़बर आहे कहिड़े ट्रांसफार्मर ते घणी मंथली हले थी, कहिड़ी सेटिंग हले थी। अगरि हुनखे कंट्रोल करनि त इंशा अल्लाह ताला तमामु हिकिड़ो सुठो थी वेंदो ऐं वापडा खे सुठो फ़ाइदो बि पइजी वेंदो। साईं, सुठी ॻाल्हि आहे, डिजिटल दौरु आहे अल्हम्दुलिल्लाह। ॿाहिरि मुल्क जीअं तुर्की आहे, ॿिया जे तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि, उन्हनि खे ॾिसूं था त इहो त असां चऊं था त सिस्टम थिए। जेतिरो बैलेंस हूंदो हर को पंहिंजो हलाईंदो, को बहानो ख़तमु हूंदो, अलाह करे इनखे हलण ॾे इहो फाल थिए त ख़ुशहाली ईंदी मुल्क जी ऐं इदारा तरक़ी कंदा, मुल्क तरक़ी कंदो, पाकिस्तान जो नालो रोशन थींदो ऐं जेकी कुंडा सिस्टम आहे उहो ख़तमु थी वेंदो। लोड शेडिंग में कमी अची वेंदी, ऑटोमेटिकली को बहानो ख़तमु हूंदो। जीअं त शहरनि ऐं इंतिज़ामिया जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, संदसि इहो चवणु आहे त हिन डिजिटल दौर में जेको आहे त हीअ मीटर लॻाइण हिकिड़ी आवाम जे फ़ाइदेमंद आहिनि, छो जो हिन मीटर लॻाइण सां जेका चोरी आहे उन में घटिताई ईंदी ऐं जेके लोडिशिंग कई पई वञे उन में बि जेका आहे घटिताई ईंदी ऐं आवाम खे फ़ाइदो मिलंदो। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद कासिम मलिक, अवामी न्यूज़ सखर। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।